साईं तव्हांजो छा नालो आहे? करम खान चाचा। करम खान चाचड़ किथां जो आहे? गोड़की तव्हांजी जेका सुञाणप आहे उहा कहिड़ी आहे? सुञाणप करी आहे असल में राजदेव पाड़ो जेको चाचड़नि जो आहे। अच्छा अच्छा। हुनजी मुंहिंजी सरदारी आहे। वो तो असांजा चीफ सरदार हाजी खान चाचड़ साहब आहे पनियागे वारा। सही। पर हर क़ौम में पंहिंजा पाड़ा थींदा आहिनि। तव्हां पाड़े जा सरबराह आहियो पंहिंजा? राजदेव पाड़ा जा सरदार। अच्छा, हाणे त पाण तव्हां सां मुलाक़ात ट्रेन में थी आहे, काॾे वञी रहिया आहियो? सदकाबाद रहींदार खान का शादी आहे। अच्छा अच्छा अच्छा, भला बिरादरी जी चङमुड़सी ऐं नेक मर्दी ऐं वॾेर ऐं सरदारीअ जो जेको सिस्टम आहे उनखां सवाइ ॿियो बि को तव्हांजी मश्किलो का सुञाणप आहे? असांजी सुञाणप इहा आहे त मुंहिंजो तालुक़ु सरदार अलीगौर खान मार साहिब सां आहे। सियासी तालुक़ु? सियासी तालुक़ु आहे हुन सां। हा, जेको आहे रुगो सरदारीअ ते गुज़ारो था कयो या इल्म सां अदब सां शाइरी मौसीक़ी फ़न लतीफ़ा राग विराग कंहिं ॿी दुनिया सां बि को सुञाणप को शनासाई आहे? शारो शायरी का बिल्कुल मुझे शौक़ी शौक़ है। पसंदीदा गुलकार मुझे जो जलाल चांडियो मरूम जलाल चांडियो तो फोत थी असांजा बटे दोस्त आहिनि जी अजब जलाल नायचा जानी जलाल आहे पंहिंजे सियाला खानपुर जो अजब जलाल मीरपुर जो मुंहिंजो दोस्त आहे। शौक़ी शायरी जेकी आहे जलाल चांडे जे इश्क में आहे। जलाल चांडे खे ॿुधी करे तव्हां बि शाइरी जेका आहे शुरू कई, उनजे असर में केतिरे अरसे खां लिखो था, केतिरो लिखियो अथव? सर इहो मां तक़रीबन 2001 खां 2022 ताईं केतिरो आइटम लिखिया हूंदा? तक़रीबन मुंहिंजा गाना जेका आहिनि उहे 15-20 गाना। माना हर साल में हिकिड़ो गीत लिखी था वञो? हाणे त शौक़ु अञा ज़्यादा थियो आहे। हाणे चाहे त मसरूफ़ियात हूंदी आहे न, हाणे जेको आहे शौक़ु ॾाढो। अच्छा, तव्हां असांखे असांजे ॾिसंदड़नि खे चैनल जे ॾिसंदड़नि खे का पंहिंजी शाइरी ॿुधाए सघो था बरज़बान? जी बिल्कुलु ॿुधायो। गॾु मूंखे यार बिहारी हा मुर्की यार निहारी हा मुर्की यार निहारी हा गॾु मूंखे यार बिहारी हा मुर्की यार निहारी हा मुर्की यार निहारी हा वॾे शौक़ मथो ॾे आयोसि वॾे शौक़ मथो ॾे आयोसि ईअं लॻे पियो ॼण परायोसि पाणी हथड़नि साण प्यारी हा मुर्की यार निहारी हा मुर्की यार निहारी हा। वाह 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 वाह। अच्छा, जलाल जे सां मुहबत ऐं जलाल जे असर जे करे तव्हां पाण त लिखण बि शुरू कयो, ॻाइण बि शुरू कयो। तव्हांजे मुहबत ऐं असर जे करे कोई ॿियनि दोस्तनि में लिखण पढ़ण या ॻाइण जे मैदान में पेर पातो? का ख़बर न आहे, हाणे असांखे पसंदि त घणा कंदा आहिनि दोस्त। पर इहो ॿुधायो त तव्हां अलीगौर खान महर जो घोटकी जे अवाम लाइ कहिड़ियूं ख़िदमतूं उन सिर्फ़ु कानपुर ऐं कानगढ़ जे माण्हुनि जो लीडर आहे? सर सरदार अलीगौर खान हिकिड़ो बेमिसाल शख़्सियत आहे। उहो कीअं भला? मुशरफ दौर में जॾहिं उहो ज़िले जा चेयरमैन हुया, उहो सिर्फ़ु खानपुर जा न हुया पर पूरे ज़िले जा हुया। ज़िले में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया, बिल्कुलु कम कराया। ऐं हाणे हुनजा फर्ज़ंद आहिनि सरदार हाजी खान महर, उहे असांजा ज़िले जा चेयरमैन हुया। मां डिस्ट्रिक्ट में हुयुसि, हुन में इलाही कमु कराया। ईंदड़ वक़्त में सरदार अलीगौर महर जो घोटकीअ में या सिंध में या मुल्क में को किरदारु नज़र अचे थो तव्हांखे? बिल्कुलु अचे थो। बसि हाणे उहो त MP बि थी सघनि था, MNA बि थी सघनि था। हुनजो वोट बैंक जेको आहे तमामु इलाही आहे, माण्हू सां मोहबत बि कंदो आहे, प्यार बि कंदो आहे। अच्छा, हुनजी का सुठी आदत जेका तव्हांखे वणंदी हुजे? बसि सुठी आदत इहा आहे त हर माण्हू खे टाइम थो ॾे, मिले थो, इख़लाक़ सां गॾु विहारे थो, मानी कराए थो ऐं ॿुधे थो, कमकार बि करे थो पियो। बिल्कुलु असां मुतमिन आहियूं। अच्छा अच्छा, चवनि था त सरदार अलीगौर जी जेका आहे सिंध हुई पाकिस्तान खां ॿाहिरि बि ॾेठ वेठ सुठी आहे? बिल्कुलु सुठी आहे। किथे सऊदी अरब हुजे, दुबई हुजे। सम्झो था त संत अलीगौर महर जी सिंध जे माण्हुनि खे ज़रूरत आहे? बिल्कुलु छो न आहे, अहिड़ी शख़्सियत हुजणु खपे। बिल्कुलु नेक नियती सां कमु कंदो, हर माण्हू खां उथी मिलणु, कमु करणु, दुख सुख में साथ ॾियणु। बिल्कुलु मुतमिन आहियूं 100% ऐं अवाम बि मुतमिन आहे सरदार अलीगौर खान। बिल्कुलु। अच्छा, फ़ैसिले जो कीअं आहे? फ़ैसिला जेके थींदा आहिनि माण्हुनि अटल सिंह बिल्कुलु असां कई जिरगा कराया आहिनि, कई फ़ैसिला करण, हक़ामत कंदो आहे। बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा।
तव्हां शाइर बि आहियो फनकार बि आहियो तो फनकार माना है तव्हांजे आवाज़ में गले में थिए लई दर्द न न न बस पोइ हाणे उहो दिलों त जेको निकिरंदो आहे शाइरो शाइरी में जेको अच्छा अच्छा जी जी मुंहिंजो शौक़ु जलाल चांडे जो मां नंढड़ो 5 दर्जे में पढ़ंदो आहियां मुंहिंजो पसंदीदा गुलकार मरहूम जलाल चांडे तव्हां जूं जेके कलाम ॻायल आहिनि या कैसेटूं वग़ैरह उहे बि कॾहिं ख़रीद कयूं नी या ईअं ज़बानी कलाम ई प्यारु कंदा हुआ कॾहिं मां कैसेट खाली न छॾी आहे कॾहिं बि टैप जो दौरु हूंदो हुयो नंढड़ा हूंदा हुआसीं ऐं वॾे में वॾी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां जॾहिं ईद जो ॾींहुं हूंदो त पहिरियां असां होटल ते चकर हणंदा हुआसीं त उस्ताद जलाल जी कैसेट आई आहे पहिरियां उहो ॿुधी अचो एतिरो शौक़ु हूंदो हुयो नंढे हूंदे खां जलाल जी तव्हांखे कहिड़ी ख़ूबी सुठी लॻी आवाज़ आवाज़ दर्द इश्क हिकिड़ो अणपढ़ियो फनकार थी करे 7000 कलाम यादि ॻाया अच्छा बग़ैर बुक रखण जे तव्हां पढ़ियल आहियो या तव्हां जी बिल्कुलु अच्छा, अच्छा, अच्छा। जी त जे जलाल जे सोबत में अचण खां पोइ तव्हां सां जेको इश्क जे नांग में तव्हां जेको आहे हथु विधो हूंदो त तकलीफ़ूं बि सठियूं हूंदियूं न सर अहिड़ी ॻाल्हि कोन्हे अहिड़ी ॻाल्हि अलाह ख़ैरु कंदो उहो शौक़ी आहे पोइ हाणे असांजो जेको इश्क आहे शौक़ु पूरो कंदो आहे उहो अजब जलाल आहे जानी जलाल